जीअं त दोस्तों आशिक़ वीचारो परेशान वेठो हुजे, मथां दोस्त आयुसि पुछा पियो करेसि, दरवेश अॼु छो परेशान ऐं कहिड़नि सोचनि में वेठो आहीं? त हिते पंहिंजे दोस्त खे ॿुधाए पियो त अदा ईद मथां अची वई आहे, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं आहे ईद में ऐं मुंहिंजे महबूब खे कपिड़ा ईद जा कोन हलंदा। हिन गीत जो शाइर आहे गुलशेर मस्तोई, काछे वारो पुराणो झूनो शाइर। पर ॾिसी दरवेश पंहिंजे दोस्त खे कीअं पियो ॿुधाए, है ईद वेझे आ गई है यार सुञाई भी खा गई है दोस्त दे कपड़े घिनणे हिन इहो लगा पिया है टेंशन। है ईद वेझे आ गई है यार सुञाई भी खा गई है दोस्त दे कपड़े घिनणे हिन इहो लगा पिया है टेंशन। इथों वाले हिन सभई व्याजी ओ धर भी पे ॾेंदे वाधी। है इथों वाले हिन सभई व्याजी ओ धर भी पे ॾेंदे वाधी। ख्याल भी आंदे हिन अहिड़े रात दा वञ चावा कपड़े आवा दुकान दे ताले भन इहो लगा पिया है टेंशन। है ईद वेझे आ गई है यार सुञाई खा गई है दोस्त दे कपड़े घिनणे हिन इहो लगा पिया है टेंशन। हो या तो वञ कंहिंदी बकरी चुरावा ईद दे जानी कूं वगे पवावा। है या तो वञ कंहिंदी बकरी चुरावा ईद दे जानी कूं वगे पवावा। काबो सलाह खड़दी नहीं दिल भी मेरी मुड़दी नहीं चोरी करण भी है डोह दा कम इहो लगा पिया है टेंशन। है यार दे कपड़े घिनणे हिन इहो लगा पिया है टेंशन। गुलशेर मस्तोई टल विढ़ा वञ में कंहिं रस्ते ते खड़ा। है गुलशेर मस्तोई टल विढ़ा वञ में कंहिं रस्ते ते खड़ा। आवे कपड़े वाला खान रब करे मिले लाला पठान। लाले को वञ मारा टल इहो लगा पिया है टेंशन। है ईद वेझे आ गई है यार सुञाई खा गई है दोस्त दे कपड़े घिनणे हिन इहो लगा पिया है टेंशन।